कमेटी टंडो बागो जे सवे मुलाजमन जो एहतजाजी धरणो। अपडेट कयूं पिया अव्हांखे टंडो बागो खां, जिते HRJDO न्यूज़ जे रिपोर्टर अल्लाह बख्श जरवार मुताबिक़ टाउन कमेटी टंडो बागो जे मुलाज़िमनि जो माहवार पघार जेको अॼु जारी कयो वियो हो, उन पघार मां टाउन कमेटी टंडो बागो जे TMO ऐं ऑफिस अकाउंटेंट मिली भगत कंदे टाउन कमेटी जे 200 खां वधीक गरीब मुलाज़िमनि जी जारी थींदड़ पघार मां फी मुलाज़िम जी पघार मां 2000 रुपया गैर कानूनी कटौती कई। अहिड़ी ख़बर पवण बाद टाउन कमेटी जे चूंडियल यूनियन जे अॻवाननि जी अॻवानी में सवे मुलाज़िमनि जो शहर जी सफ़ाई समेत समूरे कमकार जो बाइकाट कंदे टाउन कमेटी जी मेन ऑफिस अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो ऐं धरणो। मुलाज़िमनि जे अॻवाननि मुतालबो कंदे चयो त टाउन कमेटी जी इंतज़ामिया बिना कंहिं सबब जे मिसकीन मुलाज़िमनि जे पघारनि मां 2000 रुपया फी मुलाज़िम कटौती करे सरासर गरीब मुलाज़िमनि सां नाइंसाफ़ी कई आहे। हिननि गैर कानूनी कटौती जे बंद करण समेत कयल कटौती वापस करण जी घुर कई। ॿिए पासे राब्तो करण ते TMO फोन अटेंड न कयो, जॾहिं संदसि ऑफिस वारा को बि जवाब ॾियण लाइ तयार न हुआ। अली जाफ़री सोलंकी, HRJDO न्यूज़, हैदराबाद।